तव्हांखे ख़बर हूंदी त अॼु अमेरिका में इलेक्शन थी रही आहे। इन जे करे असां अॼु हिन प्रोग्राम में जेको कैंडिडेट आहे डेमोक्रेटिक पार्टीअ जे तरफ़ां उनखे बि घुरायो आहे त उनखां उनजा ख़्याल पुछूं ऐं रिपब्लिकन ॾांहुं बि जेको कैंडिडेट आहे उनखे बि घुरायो आहे। अॼु असां हिन प्रोग्राम में उन्हनि खां पुछंदासीं त तव्हां पंहिंजे मुल्क जे लाइ कहिड़ा सुधारा आणींदो। इन जे करे हिन वक़्तु जेको आहे सो सभ खां पहिरीं मां ट्रम्प खे घुराईंदुमि ऐं उहो ई हिन वक़्तु प्रेसिडेंट लॻो पियो आहे ऐं रिपब्लिकन पार्टी खे बि रिप्रेज़ेंट करे थो ऐं ताड़ियुनि जी गूंज में अचे थो मिस्टर ट्रम्प। वेहो साईं वेहो वेहो। साईं असां त अॻे ई वेठा आहियूं। मिस्टर ट्रम्प हाणे सभ खां पहिरीं पंहिंजो तारुफ़ करायो ऐं त जीअं इलाही माण्हू त तव्हां खां वाक़ुफ़ आहिनि त वरी बि तारुफ़ ज़रूरी आहे। दा ट्रम्प नालो आहे। मां अमेरिका में वेठो आहियां ऐं हाणे इलेक्शन में जो बाइडन सां मुंहिंजो मुक़ाबिलो आहे। रिपब्लिकन वारनि मूंखे टिकट ॾिनी आहे ऐं असांजो जेको निशान आहे नी रिपब्लिकन जो उहो हाथी आहे ऐं हो जेको डेमोक्रेटिक वारो जो बाइडन आहे उन्हीअ जो गदह आहे। हाणे तव्हां गदह खे वोट ॾींदव या हाथीअ खे? वाह साईं वाह, वॾी ॻाल्हि करे छॾियव। साईं वॾी ॻाल्हि न आहे, माण्हू मूं मां ॾाढो ख़ुशि आहिनि। माण्हू त उते मां बेरोज़गारी अमेरिका में ख़तमु कई आहे ऐं कुझु लेक्चर मां पाकिस्तान जे वज़ीर आज़म खां उन्हनि खां सियासतदाननि खां बि सिखिया आहिनि। इन जे करे पंहिंजी अवाम खे कुझु सिखत बि ॾिनी अथमि। अच्छा हा ॿियो त ठहियो हे पाण वारो जेको मोदी आहे उन्हीअ खां बि कुझु मां फन सिखिया आहिनि। पोइ मां बि पंहिंजी अवाम खे अहिड़ो सोड़ो कयो आहे जो उहो यादि कंदा। साईं हाणे जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदव त पोइ किथां खटंदव? अबा एंकर खान तूं खटण जी त ॻाल्हि ई न कर। खटिया वेठा आहियूं, हे मिड़ेई ड्रामो था कयूं त जीअं मिड़ेई दुनिया खे बि त ॾेखारियूं न त अबा जमूरियत आहे। बाक़ी असां पंहिंजी प्लानिंग ते हलंदा आहियूं। हे मूंखे आणींदा, मूंखे न आणंदाऊं त पोइ अबा मुल्क तबाह थी वेंदो। अच्छा हाणे तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां पंहिंजे मुल्क जे लाइ छा कंदव? वाह जो सुवाल कयो अथव। मां पंहिंजे मुल्क खे अञा वधीक तरक़ी ॾियारींदुमि। असांजो असुलु जेको मुक़ाबिलो आहे न उहो चीन सां आहे। चीन बाबा सस्तियूं शयूं ठाहे कमु अलाए किथे वञी पुॼायो आहे। असांखे वॾे में वॾी परेशानी चीन जी इहा त असां हिकिड़ी शइ ठाहियूं था 5 रुपए में, हो 98 में ठाहियूं ऐं अलाए किथे किथे पुॼाए थो छॾे। असांजो पहिरियों नंबर मुक़ाबिलो चीन सां, पंहिंजी प्रोडक्शन वधाईंदासीं। ऐं ॿियो वरी इहे जेके इंतिहा पसंदी आहे, तव्हांखे त ख़बर आहे उन में असां वरी उन्हनि मुल्कनि खे ओके बि कयो आहे, उन इंतिहा पसंदीअ खे बि ख़तमु करिणो आहे। ऐं ॿियो इसराइल जी सपोर्ट करणी आहे, पोइ भले कुझु बि थी पए। अच्छा पोइ भला तव्हां पंहिंजे मुल्क मां बेरोज़गारी कीअं ख़तमु कंदव? ॾाढो सुठो सुवालु आहे। बेरोज़गारीअ खे ख़तमु करण जे लाइ मां पंहिंजे अवाम खे इहा सलाह कोन ॾींदुमि त वञी कुकड़ियूं पालियो, पर मां हुननि खे चवंदुमि त नंढड़ा नंढड़ा कोर्स कयो। जेकॾहिं नंढा कोर्स कंदव, डिप्लोमा कंदव, प्राइवेट कंपनियूं अचनि थियूं उन्हनि में डिप्लोमा होल्डर जे लाइ वॾी रेस्पेक्ट आहे ऐं ईअं बेरोज़गारीअ खे धकु लॻी वेंदो। तव्हांजो जेको मुखालिफ़ उम्मीदवार आहे जो बाइडन, इन्हीअ जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? अदा जो बाइडन जी कारकर्दगी ऐं किर्त ऐं उनजो जेको उते क्रेडिबिलिटी आहे न डाउटफुल आहे। इलाही वाणियनि खां पैसा वठी खाई वियो आहे। ऐं ॿियो त ठहियो हे अॻ में हिकिड़ो नंढिड़ो दुकानु खोलियो हुई, उन दुकान जो सौदो जंहिं जाइ ते 5 रुपए में माण्हू हलाईंदा हे 15 रुपए में हलाईंदो। सही माण्हू न अथव, इन करे मूंखे सुञाणो, बिस्मिल्लाह करे मूंखे वोट ॾियो। साईं तव्हां पोइ हिते बीठा ई हुजो त पोइ भला जो बाइडन खे बि घुरायूं था। भले शौक़ु पूरो कयो, बाक़ी हुनखे घुराइण जी ज़रूरत त कान्हे का। साईं जीअं त तव्हां हाणे ट्रम्प जा हाल अहवाल ॿुधा, हाणे असां हिन जो जेको मुक़ाबले में ॿियो कैंडिडेट आहे जो बाइडन, उन्हीअ खे दावत ॾींदासीं त उहो अचे ऐं पंहिंजा ख़्याल पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करे।
साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ओड़े हे छा ट्रम्प तूं हिते बीठो आहे? वञी वाइट हाउस मूं पंहिंजा ट्रपड़ वेड़ मैदान गोल कर हाराए वियो आहियां। ॿिलीअ खे ख्वाब में छीछड़ा तूं हाराईंदे, मूंखे हाराइण वारी कुवत पैदा न थी आहे। हा कुराड़ा मां कुराड़ो थो लॻां, ख़तमु थी वियो आहे ख़तमु। घणा कूड़ आया थी ओ विकीपीडिया ते वञी पढ़, उन में सिधो सिधो लिखनि था त हिकु साल में घटि 1400 कूड़ थो ॻाल्हाए। माना मां जूं ॻाल्हियूं तोखे कूड़ थियूं लॻनि। सदके चश्मो पायूं बीठो आहे ॼण वॾो नवाब आहे, चश्मो मूंखे बि पाइणु ईंदो आहे। अबा ईअं न कयो न विड़ो, इमा वारे मुल्क वांगुरु पाण में हिते विड़ी पवंदो, हिक ॿिए खे ठोंशा हणंदो, तव्हां में असां में कहिड़ो फ़र्क़ु? न हे जो कूड़ ॻाल्हाईंदो त मां हिनखे ठोंशा न हणंदुमि, अहिड़ा ठोंशा जेकी तो मां यादि कंदो। अबा हाणे ॿुधो, ट्रम्प बि पंहिंजो हवालु ॾिनो, पंहिंजो ॿुधायईं त मां अहिड़े तरीक़े सां मुल्क हलाईंदुमि। जो बाइडन खां न तूं बि ॿुधाए तूं कहिड़े तरीक़े सां मुल्क हलाईंदे, पंहिंजो तारुफ़ बि कराए। हा साईं, बसि हिनखे ॾिसी अलाए जो मुंहिंजो मूड ख़राबु थी वियो। अबा भली करे आयो संगत, मां जो बाइडन ऐं मां जेको आहे सो डेमोक्रेटिक पार्टी आहे उन मूंखे टिकट ॾिनी आहे। असांजो जेको असुल में निशान आहे न उहो गॾो आहे। हाणे तव्हां पाण ॿुधायो, गॾो भलो या हाथी? हाथी कहिड़े कम जी? हा गॾ जी हींग थिए त ईअं तक़रीबन 20-25 किलोमीटर में ख़बर पवंदी त गॾो घुमंदो थो वठे। ऐं ॿी ॻाल्हि त असांजो जेको राइवल मुल्क आहे जंहिंसां असांजो मुक़ाबिलो आहे उहो चीन आहे। सॼो ॾींहुं उहे गॾ जो गोश्त था खाइनि, तॾहिं त उनजा दिमाग़ तेज़ आहिनि। इन जे करे पहिरियों कमु मां हिते गॾ जी फार्मिंग जो शुरू कंदुमि। छा पुॼंदी हाथीअ खे वेहारण जे लाइ तव्हांखे वॾो मैदान खपे। गॾो वीचारो कंहिं न कंहिं कुंड में वेही रहंदो। अच्छा हाँ साईं जो बाइडन साहब, तव्हांजी फॉरेन पॉलिसी कीअं हूंदी? ट्रम्प जी फॉरेन पॉलिसी त असांजे अॻियां आहे, तव्हांजी फॉरेन पॉलिसी कीअं हूंदी? अबा असांजी फॉरेन पॉलिसी हिन निभागे जी फॉरेन पॉलिसी खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदी। हिन चंड जे करे अमेरिका मुल्क सॼी दुनिया में बदनाम थी वियो आहे। जाॾे वञ अमेरिका जे माण्हूअ ते नज़र थी पइनि ॼण कारे ते नज़र पइजी वञनि, ॾंडे में हथ था खणी विझनि। अमेरिका हिन चंड खां पुछियसि, हिन खां अॻु में अमेरिका आज़ादीअ सां सॼी दुनिया घुमंदो वठंदो। जॾहिं खां हे आयो हिन जे दौर में ई वॾियूं वॾियूं बीमारियूं अची लथियूं। माकड़ हिन चंड जे दौर में आई, किरोना हिन चंड जे दौर में आई। असांजो पुरअमन मुल्क हिन निभागे जे अचण खां पोइ डावाडोल थी वियो। निभागो कंहिंखे थो चए, ज़बान संभाले ॻाल्हाए। हाणे मां प्रेसिडेंट आहियां बदराए कंदोमांइ, 420 जो केस हणी छॾींदोमांइ, ख़बर ई न पवंदई। अमेरिका वारे कचे में ओॾे वठी धाड़लनि जे हवाले कंदोमांइ, धुआं निकिरी वेंदाई। अरे चुप करे बीह, हारायल हाणे मुल्क जा ॾेवालो कढी छॾियो थी। वरी हाणे आयो आहे हिते हिन प्रोग्राम में मोहजण। अलाए कीअं तोखे हिननि घुरायो आहे। मुंहिंजो वस पुॼे त टोपी बि लायां, चश्मो बि लायां, टाए खां वठी फेराए थी हणाए। अदा असांजी हिन निभागे जे करे जेका साख ख़राबु थी आहे नी, मां तोखे छा ॿुधायां। हाणे वक़्तु भलो अचे थो, हिन मूं बि जान छुटे थी पई। वधीक अॻिते बि अलाह सणाई कंदो, अलाह ख़ैरु कंदो। तूं खटंदे ऐं जग ॾिसंदो। हाओ ॾिसूं था, अॼु सॼी ख़बर पई। अबा विड़ो न नाज़रीन, ही तव्हां अॼु प्रोग्राम ॾिठो, हिन में ट्रम्प पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, जो बाइडन बि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। हाणे मां तव्हांखे विचऊं फ़ैसिलो कहिड़ो ॿुधायां? मूंखे त ख़बर न आहे त हिननि ॿिन्ही मां खटंदो केरु। हर शइ तव्हांजे साम्हूं आहे। हाणे महिरबानी करे कमेंट में लिखंदा त हिननि मां केरु खटंदो। ही असांजो जेको चैनल फ़क़ीराणो आहे, हिनखे लाइक कंदव, सब्सक्राइब बि कंदा त अबा तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।